आज जे कहीं कहे रहवनो सुबान चानु चिन्ह तो मारो जो उधर तो कंधारा तो जो मां हकार खयो लो हकार खड़े को आया हो बाबा साईं मूं तो सोचो त अकबर दिलदार जे निड़े ते लत ॾींदो ऐं मूंसां पार रहंदो पर त मुंहिंजो पटको लाराइण में देरी न कई तव्हांजो पटको तव्हांजी ज़िद लारायो आहे ज़िद सॼी ज़िंदगी बाबा साईं मूं तव्हांजी गुलामी ॾिनी पर तव्हां मूंसां सुठो पार विया आहियो तो जो ज़िद ख़त्म कोन थी आहे हींअर बि तव्हांखे ॿुधाइण आयो आहे त अकबर दिलदार खे चई छॾियो त मूंखे सिधी बंदूक हणी छॾीनि चइबो त अञा बि कोन मरंदे सारे आम बाबा साईं मुंहिंजो पटको लथो मुंहिंजी बेइज़ती थी अञा बि तव्हां चओ था मुड़ी वञा न बाबा साईं जानू जिन्ना जिन्न जा मारींदो या खारींदो जेसि ताईं तूं खून न कराईंदे न जानू तूं कोन मरंदे जा मरंदुसि या मारींदुसि हेसि ताईं त मूं ॿिन्ही ॼणनि खे सखड़ा दाबा पे ॾिना मन सुधरी वञनि हुननि मुंहिंजे घर में अची विधियूं पर तव्हां हुननि खे कुझु बि न चयो हाणे बि हुननि मुंहिंजो पटको लाथो आहे त बि तव्हां हुननि जे भर झले बीठा आहियो खूनी रांदि त हाणे शुरू थींदी जेके तूं बि बंदि न कराए सघंदे हा तूं बि बंदि न कराए सघंदे केरु सम्झाए हिन निभागे खे केरु सम्झाए जेसि ताईं खून न कराईंदो कोन मरंदो वॾो ज़िद्दी आहे मारिया जेकॾहिं तूं मूंखे चवे त मां बाबा मथां ज़ोर रखी हिन झेड़े खे ख़तमु करायां खुदा तूं मुंहिंजी सॼण आहीं या दुश्मन? छो
मस त जड़ो थिया अञा को मोह ही ना है ऐं तू जड़ो खत्म थी करण चाहिए। तू पहिरीं औरत आहीं जेका झेड़े में ख़ुशि आहीं। दुआ एक डी इंदो जनी तू भी जानी तो सब मर्द पाण में विड़ी मरन ऐं कोई भी न बचे। एडी नफरत चंगी न है मर्दन सां। तुंहिंजो सोट भी त हिकिड़ो मर्द हुयो न, छा तू हुन सां प्यार न कंदी हुई? उन खां पोइ हाणे दुनिया दोज़ख जहिड़ी पई लॻे। जेकॾहिं उहो ज़िंदा हुजे हा न, तोखे ॿियनि सां एतिरी नफ़रत कॾहिं बि न हुजे हा। उनजे मरण खां पोइ सभिनी सां एतिरी नफ़रत? तोखां वधीक का ख़ुदगर्द औरत न हूंदी। दुआ मां ख़ुदगर्द ई सही, पर मूंसां जेको कुछ थी गुज़रिया, छा मां एडी वॾी ग़लती कई हुई जो मूंखे मुड़ुस मुंहिंजे पीउ जी उमिरि खां बि वॾो मिलियो। दुख सुख ज़िंदगी जो हिस्सो हूंदा आहिनि, पर मूंखे त हथ सां ज़हर पीआरे वियो आहे। जॾहिं शेर खान तोसां धोखो कंदो न दुआ, तॾहिं तोखां पुछंदसि। ख़ैर घुर मारिया, ख़ैर घुर, छो पई बदुआऊं ॾे? लगी दकण जी हाँ जी पुफी पानी पी हाँ मर दे बिस्मिल्लाह। माई खे अलाए पेट में कहिड़ा वलोता आहिनि, अलाए कहिड़ा पई इशारा करे। हाय हाय हलो मार पयव कक कयो आ मखे बि खणी तड़े तड़े थकी आहियां असली छॾनी जिंद न थियूं। आई पुफी खजीअ जी मौसम आ, कतल ते मक्खियूं त थींदियूं न। मक्खियूं त न आहिनि, ॻाल्हि का ॿी आहे, पर मूंखे ॾिसी नटायो थियूं। अड़े भागन भरी तुंहिंजा भाग। भाई हाणे असां कहिड़ियूं ॻुझियूं ॻाल्हियूं कंदासीं, कहिड़ा असां दहशत गर्द आहियूं त इहे वठी बम उछलींदासीं। वहम वकोड़े विया थी भागुल, वहम वकोड़े विया। मक्खियूं हकली पई या निमाणी खे इशारा पई करी? जे निमाणीअ में कमु हूंदो न त मूंखे ख़ुदा ज़बान ॾिनी आहे, मां पाण ई वात सां चवंदीसांसि, बाक़ी हे इशारा छो कंदीसांसि? अलाए अदी तुंहिंजी त ख़बर ई नथी पए, तुंहिंजे पेट में अलाए कहिड़ियूं त लुंडियूं आहिनि। घणियूं थी ॻाल्हाए भागुल, घणो थी ॻाल्हाए। पुफी मूं तुंहिंजा इशारा सम्झे ई कोन, छा पई चई हाणे ॿुधाए? अच्छो अथई मोह, मां तोखे इशारो कयो त वञी राणीअ जो दर खोल त ॿाहिरि निकिरे ॿाहिरि त तमाशो थिए, पोइ बि असां पाण हिमत करे गहले सेले कमरे में उछलींदासीं। पर तूं अकुल जी अंधी हराम जो को सम्झे। पोइ हाणे वञी खोलियांसि थी? हाणे वञण जी ज़रूरत कान्हे, चुप करे वे। भागुल खे शक पइजी वियो आहे, हाणे इहो तमाशो कोन थींदो रहंदो कहंदो, इहो फिल्म असांजे नीतीअ में पवंदो, इन करे छॾ हाणे जिद। ॿिए दफ़े इशारो कयई त वञी हीअं दर खोलेसि, पोइ पाण हे ॾिसो त कहिड़ो थो मातम मचे। पुट 2-3 चकर दुआ हिते अची चुकी आहे, उनखे त दिलासा ॾेई मां थकिजी पई आहियां। हिन वक़्तु असां पहिरियों ई चइनी तरफ़नि खां
मसलन में घिरियल आहियो। मां नथो चाहियां त को वरी को नओं मसलो पैदा थिए। इहा ॻाल्हि दुआ खे केरु सम्झाए? दुआ खे मां पाण ई सम्झाईंदुसि। शेर खान, उनखे सम्झाइण जी का बि ज़रूरत न आहे। मुंहिंजी सलाह वठ, तूं दुआ खे वठी ॻोठ वापसि हलियो वञ। जबल सही थो चए अदा, जेकॾहिं तूं न वए न त असां सां गॾु तूं बि ॾुखनि ऐं सूरनि में वकुड़जी वेंदे। हिकु शेर खान छो, सभई छोंडा हितां निकिरी हलो। पलांद कंदे कंदे हिते पूरो असांजो खानदान ख़तम थी वेंदो। वापिस हली असां कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं त सभु मुड़ुस कुहाए मोटी आया आहिनि। पोइ बि कुझु त मोटंदासीं न। के ज़िद कयो न त पोइ पूरो खानदान असांजो हिते ई ख़तम थी वेंदो। सोट, तूं मोर भाॼी मरियम हितां निकिरी हलो। तव्हां सुभाणे तयारी कयो त मां तव्हांखे अॻु भरो करे अचां। बाक़ी हितां मुंहिंजो वापसि हलण मुहाल आहे। सोट, तूं न हलंदे त मोर चवंदो मां न हलंदुसि। जे मोर न हलियो त पोइ वरी भाॼाई चवंदी मां बि कान हलंदुसि। जेकॾहिं तव्हां वापसि वञणु चाहियो था त भई वञो, बाक़ी मां ईअं वापसि न वेंदुसि जेसीं ताईं सभु हिसाब किताब बराबरि न कयां, तेसीं ताईं हरगिज़ वापसि न वेंदुसि। चाचा बिचारा, जेकॾहिं मसइलो असांजो आहे अदा त पोइ असां बि तोखे अकेलो छॾे निकिरण वारा न आहियूं। मासातन बि कम खे सुठो मचायो आहे। शेर खान खे ज़ख़्मी करे भॼाए कढियऊंसि। शेर खान सोचियो हूंदो त सिर्फ़ अरदाई वलीदाद में आहे, पर हुनखे इहा ख़बर न आहे त हिते सभु हिक ॿिए खां बीणा लॻा पिया। हाणे वज़न जी ख़बर पइजी वई अथसि। इहो मोह हाणे माठ करे कोन वेंदो। तव्हां बि चइनी पासनि खां दुश्मनी पखेड़ी छॾी आहे। हिकु तरफ़ खां रईस, ॿिए तरफ़ खां इहे छोरा रब्बू ऐं रुस्तम, ऐं टे तरफ़ शेर खान ऐं जबल। मूंखे त अची ख़ौफ़ वरायो आहे त किथे अनवर जीअं अलाह ख़ैर कंदो जन्नत। अदा अनवर जे सिर ॾांहुं त असांजे सिर ॾांहुं बि। भाॼाई, असां एतिरा सस्ता न आहियूं जो दुश्मन असांखे मुठ खां वधीक लुणी वेंदा। पोइ बि ख़ौफ़ त थिए थो न। तव्हां जेकॾहिं को हिकु दर छॾियो हा, पोइ बि ख़ौफ़ त घटि थिए हा न। भागुल खे बंदूक हणी मंडो करे विहारे छॾे। हाणे त उन्हनि जा छोरा बंदूकियूं खणी ॿाहिरि दर ते बीठा अथव। असां भागुल खे मंडो करण कोन वियासीं। असां त रब्बू ऐं रुस्तम ते फायरिंग कई, पर ओचितो गोली भागुल खे लॻी वई। हाणे जॾहिं सावण ईंदो न त उनखे बि ख़बर पइजी वेंदी। ॿाहिरियां दुश्मन उहे ई घणा आहिनि। जेकॾहिं नथा कुछनि न, इन्हनि खे कुझु बि न चओ। जेसि ताईं हू अधीअ खे न छॾींदा, तेसि ताईं मां हुननि जो घरां निकिरणु हराम करे छॾींदुसि। सुभाणे रब्बू ऐं रुस्तम खे हिकिड़ी ठाहूकी उछल ॾींदासीं न, पोइ असां खां कन कंदा। जेकॾहिं उन्हनि खे ढर ॾिनीसीं त हू कुते वारो चोरीअ चक विझी वेंदा। उन्हनि खे बंदूक खणण जी का बि ज़रूरत न आहे। बाक़ी डंडनि जी ठाहूकी मार ॾेई हॾ गुॾ भञी था अचूं।